सांगड़ खां खे आगाह कयूं। नाज़रीन, तालीम खाते जी पित वाइकी शागिर्दनि लाइ आयल किताब किचिरे जे ढेर हवाले कया विया। तालीम खाते सांगड़ DEO सेकेंडरी DEO प्राइमरी जे ऑफिस ॿाहिरां किताब उछलाया विया। शागिर्दनि खे किताब न मिली सघिया। पुलिस पहुची किताब तहलील में वठी छॾिया। जांच करे रहिया आहियूं, मुलविस माण्हू ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सांगड़ मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया। तालीम खाते जी पत वाइकी थी वई आहे। शागिर्दनि लाइ आयल किताब कचरे जे ढेर हवाले कया विया आहिनि। तालीम खाते सांगड़ DEO सेकेंडरी DEO प्राइमरी जे ऑफिस ॿाहिरां किताब उछलाए छॾिया आहिनि। शागिर्दनि खे किताब न मिली सघिया। पुलिस पहुची किताब तहवील में वठी छॾिया आहिनि। जांच करे रहिया आहियूं त मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। ख़बर मां सांगड़ खां ॾे रहिया हूं। नाज़रीन, सांगड़ में तालीम खाते जी पित वाइकी थी चुकी आहे। सांगड़ मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया। तालीम खाते जी पत वाइकी थी वई आहे। शागिर्दनि लाइ आयल किताब कचरे जे ढेर हवाले कया विया आहिनि। तालीम खाते सांगड़ DEO सेकेंडरी DEO प्राइमरी जी ऑफिस ॿाहिरां किताब उछलाए विया। शागिर्दनि खे किताब न मिली सघिया। पुलिस पहुची किताब तहवील में वठी छॾिया आहिनि। जांच करे रहिया आहियूं त मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। पुलिस जो चवणु आहे। तालीम खाते सांगड़ DEO सेकेंडरी DEO प्राइमरी जी ऑफिस ॿाहिरां किताब उछलाए विया। शागिर्दनि खे किताब न मिली सघिया आहिनि। पुलिस पहुची किताब तहवील में वठी छॾिया आहिनि। सांगड़ मां तफ़सील मालूम कंदासीं सारंग वसाण खां। जी सारंग, आगाह कजो। जी, तव्हांखे ॿुधायां त तालीम खाते जी पत वाइकी थी वई आहे। शागिर्दनि लाइ जेके आयल किताब आहे उहे किचिरे जे ढेर में उछलाया विया आहिनि। तव्हांखे ॿुधायां तालीम खाते जो DEO सेकेंडरी ऐं DEO प्राइमरी जी जेका ऑफिस ॿाहिरियां हज़ारनि जे तइदाद में जेको आहे किताब उछलाया विया आहिनि, जिन में किताब इस्लामियात जे किताबनि जी जेका आहे तइदाद वधीक आहे। इतला मिलण ते जेको आहे DSP आसिफ आराई ऐं SHO सांगड़ ज़ाहिद कंबोज जेको आहे उते पहुता ऐं उहे किताब जेके आहिनि पंहिंजी तहवील में वठी हिन वक़्तु जेको आहे न उहे सांगड़ थाणे ते खणी विया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां त जॾहिं असांजी DSP आसिफ आराई सां ॻाल्हि ॿोल थी त उन ॿुधायो त असां जांच करे रहिया आहियूं। मुलविस जेके बि जवाबदार हूंदा उन्हनि ख़िलाफ़ जेका आहे कानून तहत कार्रवाई कई वेंदी। जॾहिं त सांगड़ जा जेके सिविल सोसाइटी आहे उन्हनि मुतालबो कयो आहे त तालीम खाते जे सेक्रेटरी ऐं तालीम खाते जे वज़ीर खां त फौरी नोटिस वठी हितां जा जेके मुलविस उन में जेके माण्हू आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जी, महिरबानी सारंग आगाह करण लाइ।